थाणो बोला खान में रिपोर्ट कराया घनश्याम दास सामिनाणी। सिंध हुकूमत की बहाली खाते की सहकार साथ तालका अस्पताल थाणो बोला खान में रेस्क्यू 1112 यूनिट कायम करण जो इफ्तिताही तकरीब थी गुजरी। इफ्तिताही तकरीब में रेस्क्यू 1112 के डिस्ट्रिक्ट मैनेजर अली रज़ा सखीरानी, सेहत खाते के अगूणे ऑफिसर डॉक्टर टेकचंद थानवाणी समेत मुख्तलिफ मकतबा फ़िक्र के मुअज़्ज़ज़ शख्सियतुनि शिरकत कई। तकरीब में ख़िताब कंदे मुक़र्ररनि चयो त सिंध हुकूमत तरफ़ां बहाली खाते के सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी की ख़ास कोशिशुनि सां कोहिस्तान वासियुनि लाइ रेस्क्यू 1112 यूनिट जो क़याम एक वॾो तोहफ़ो आहे। इन्हनि चयो त सिंध हुकूमत सिहत के शोबे में जेके कदम खयां आहिनि उहे क़ाबिल तारीफ़ ऐं साराह जोगा आहिनि। मुक़र्ररीन वधीक चयो त सिंध हुकूमत जे ताउन सां थाणो बोला खान में इन रेस्क्यू यूनिट जो क़याम इलाइक़े जे माण्हुनि लाइ वक़्त की अहम ज़रूरत हुई, जेका अॼु पूरी थी आहे। इन यूनिट क़ाइमु थियण सां कोहिस्तान के ग़रीब ऐं मिस्कीन माण्हुनि खे हंगामी हालतुनि में फ़ौरी तिबी इमदाद ऐं रेस्क्यू सहूलतूं मिली सघंदियूं, जंहिंसां क़ीमती जानियूं बचाइण में मदद मिलंदी। तकरीब जे आख़िर में महिमाननि पारां उमेद ज़ाहिर कई वई त रेस्क्यू 1112 यूनिट पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे भरपूर नमूने निभाईंदी, इलाइक़े में इंसानी जानियुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ अहम किरदारु अदा कंदो।